नासिन टंडोलयार वेझो टेल मोरी ते सिंध एजुकेशन फाउंडेशन के सहकार से हलंदड़ नारी स्कूल सिस्टम टंडोलयार तरफा सकाफती तकरीब कोठाई वई। रिपोर्ट करे रहियो आहे गुलाम रसूल नोहड़ियो। रहे सदा सिंधु जी चोली मारवड़न जी मिठड़ी बोली गली गली ऐं घर घर गूंजन सिंधु अमर जा नारा नारा नारा। टंडोलयार वेझो टेल मोरी ते सिंध एजुकेशन फाउंडेशन के सहकार से हलंदड़ नारी स्कूल सिस्टम टंडोलयार तरफा सकाफती तकरीब कोठाई वई। तकरीब में स्कूली शागिर्दनि ऐं उस्तादनि वॾे अघ में शिरकत कई। सकाफती तकरीब में शागिर्दनि तकरीरूं खाका ऐं क़ौमी गीतनि ते टेबलो पेश करे वाह वाह कराए छॾी। उन मौके ते मुनवर अयाज़, साइमा मुज़फ़र, आबिद गिल, अब्बास लिगारी ऐं ॿिए नवाज़ टीवी सां ॻाल्हाए चयो त आज का ये प्रोग्राम बहुत ज़्यादा इंजॉय कर रहे हैं और बच्चे भी बहुत ज़्यादा खुश हैं इस प्रोग्राम में और सबने बहुत अच्छा इसमें टेबलो पेश किए हैं। ये कल्चर डे हमें ऐसे प्रोग्राम सेलिब्रेट करते रहना चाहिए और अपने कल्चर के बारे में इससे हमें पता चलता है। मेरा सब सिंध वासियों को यही पैगाम है कि उन्हें अपने बच्चों को तालीम लाजमी दिलवानी चाहिए क्योंकि तालीम के बगैर कुछ भी नहीं है। माशाल्लाह अॼो को ॾींहुं असीं खूब मल्हायूं पिया ऐं असां टोपी अजरक पाई आहे, कपिड़ा पाता आहिनि ऐं हिन ॾींहं जी असीं ॾाढी इंतज़ारी कई आहे। हीउ ॾींहुं आयो आहे असां लाइ हिकिड़ो ई वॾो ॾींहुं आहे। असीं इनखे खूब मल्हायूं पिया, ॾाढो इंजॉय कयूं पिया माशाल्लाह। हर स्कूल में थियणु घुरिजे छो त असांजा नंढा ॿार असांजो मुस्तक़बिल आहे। असांजे ईंदड़ मुस्तक़बिल असांजे नंढे ॿारनि खे ख़बर पए त असांजी सखावत छा आहे। सखावत हज़ारे साल पुराणी आहे। इनखे प्यार मोहब्बत ऐं भाईचारे सां मल्हाइणु खपे। नारी स्कूल सिस्टम इन हवाले से तमाम बेहतरीन कम कयो है। सिंध फाउंडेशन जो हवाले से इन सां कम करे रही है। सही सिंध वासियों के एक तो असांखे ॾींहुं मल्हाइण में ॾाढी ख़ुशी पई महसूस थिए। असांजी सिंध अमर जी सकाफ़त है ऐं सिंध वासियों के इहो असीं पैगाम ॾींदासीं त हमेशा प्यार ऐं मोहब्बत जो पैगाम ॾींदासीं। हिननि वधीक चयो त अहिड़े प्रोग्रामनि सां ॿारनि में पंहिंजी सकाफ़त सां मोहब्बत वधे थी ऐं अहिड़ियूं सकाफ़ती सरगर्मियूं हर स्कूल में थियणु घुरिजनि। कैमरामैन दानिश लिगारी ऐं बिलावल अरबाब सां गॾु गुलाम रसूल नोहड़ियो, आवाज़ टीवी टंडोलयार।